अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायरा जो किचन। फ्रेंड्स, मायरा जो किचन में अॼु असां तव्हांजे लाइ ठाहींदासीं स्मोक चिली फिश जी रेसिपी। स्मोक चिली फिश ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां हिकु प्याले में असां वटि आहे फिश 800 ग्राम्स ऐं फिश खे हाणे असां धोइण खां पोइ टिश्यू पेपर जी मदद सां पेट ड्राई कयूं था। फिश खे खुश्क थियण खां पोइ स्मॉल पीसेस में कट कंदासीं। ऐं हाणे फिश पीसेस खे हिकु बाउल में ऐड कयो आहे ऐं गॾु विझूं था थूम ऐं अदरक जो पेस्ट 2 टीस्पून, हेड आहे 1 टीस्पून, व्हाइट पेपर पाउडर आहे 1 टीस्पून, कश्मीरी ॻाढ़नि मिर्चनि जो पाउडर आहे 1 टीस्पून, लूणु विझूं था 1 टीस्पून। तव्हां चाहियो त पंहिंजी मर्ज़ीअ जे हिसाब सां घटि या वधि करे सघो था। मैदो विझंदासीं 4 टेबल स्पून, मकई जो अटो विझंदासीं 2 टेबल स्पून, जाण आहे 1 टीस्पून, चाट मसाला पाउडर आहे 1 टीस्पून ऐं हाणे हिकु अदद अंडो विझंदासीं। हाणे सभी शयुनि खे चङी तरह सां मिक्स कयूं था। चङी तरह सां मिक्स करण खां पोइ हाणे विझूं था लीमे जो रस 1 टेबल स्पून, ऐं हिकु दफ़ो ॿीहर चङी तरह सां मिक्स कयो आहे। ऐं हाणे असां फिश खे तक़रीबन 15 खां 20 मिनट जे लाइ मैरिनेट कंदासीं। जी फ्रेंड्स, तक़रीबन 15 खां 20 मिनट्स ताईं फिश खे मैरिनेट करण खां पोइ हाणे हिकु कढ़ाई में तेल गरम कयो आहे। ऐं फिश खे गोल्डन थियण ताईं विचोली बाहि ते फ्राई कंदासीं। जी फ्रेंड्स, असां फिश खे गोल्डन थियण ताईं विचोली बाहि ते फ्राई कयो आहे। फिश गोल्डन थी चुकी आहे त हाणे असां फिश जे पीसेस खे हिकु साइड ते रखंदासीं ऐं हाणे हिकु ॿी कढ़ाई खई आहे। कढ़ाई में तेल विझंदासीं तक़रीबन 2 खां 3 टेबल स्पून। कटियल थूम आहे 2 टेबल स्पून। थूम खे कुझु सेकंड जे लाइ सौते कंदासीं। ऐं हाणे विझूं था कटियल साओ बसर 3 टेबल स्पून, कटियल हेलोपिनो आहे 2 टेबल स्पून। अगरि तव्हां वटि हेलोपिनो अवेलेबल न आहे त पोइ तव्हां नॉर्मली जेके सावा मिर्च तव्हां इस्तेमालु कंदा आहियो उहे करे सघो था। कुझु सेकंड जे लाइ सौते कंदासीं। ऐं हाणे असां विझूं था चॉप थियल रेड, येलो ऐं ऑरेंज शिमला मिर्च ऐं सभिनि जी क्वांटिटी जेका आहे उहा हाफ कप आहे। शिमला मिर्च ऐड करण खां पोइ तक़रीबन 30 सेकंड्स ताईं तेज़ बाहि ते फ्राई कंदासीं। हाणे विझूं था हिकु अदद विचोली साइज़ जो बसर खे क्यूब्स में कट कयो आहे।
बसर विझी हिकु दफ़ो ॿीहर 30 सेकंड्स जे लाइ तेज़ बाहि ते फ्राई कयूं था। ऐं हाणे विझूं था लूणु 1 टीस्पून। तव्हां चाहियो त घटि या वधि करे सघो था। ॻाढ़नि मिर्चनि जो पाउडर आहे 1 टीस्पून। हेड आहे अधु टीस्पून। चङी तरह सां मिक्स कंदासीं। ऐं हाणे विझूं था फ्राइड फिश जेका असां पहिरियों फ्राई करे रखी हुई। फिश विझी चङी तरह सां मिक्स कयूं था। हाणे विझूं था चिली सॉस 2 टेबल स्पून। लीमे जो रस 1.5 टेबल स्पून। ऐं हाणे असां फिश खे कोल्ड स्मोक यानी कोयले जी धुई ॾींदासीं। सभिनि खां पहिरियां फिश जे पीसिस जे मथां असां ॿरंदड़ कोयलो रखियो आहे ऐं कोयले ते कुझु ड्रॉप्स तेल जा विझण खां पोइ ढक ॾींदासीं ऐं ढक ॾेई करे 5 मिनट ताईं हल्की बाहि ते दम ते रखंदासीं। जी फ्रेंड्स, असां कोल्ड स्मोक ॾियण खां पोइ फिश खे 5 मिनट जे लाइ हल्की बाहि ते दम ते रखियो हुयो ऐं हाणे असांजी मज़ेदार स्मोक चिली फिश सर्विंग जे लाइ बिल्कुलु तयारु आहे। तव्हां चाहियो त मानी सां या पोइ चांवरनि सां सर्व करे सघो था। उमेद कयूं था हीअ रेसिपी तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक ऐं शेयर कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाअल्लाह मुलाक़ात थींदी कॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।